अरे यार पानी पे यार गर्मी लगी पई। यार ॻाल्हियूं सभु भलियूं, कुर्बानी लाइ को छेलो वग़ैरह वरितो अथई या कंहिंसां अॾु कंदे? मूं त हिन वारे 60,000 वारो छेलो वरितो अलहमदुलिल्लाह। न बाबा हिन वारे आऊं कुर्बानी कोन कंदुसि। छो? तोखे त मालिक गंज ॾेई छॾियो आहे, पोइ ग़रीब आहीं छा कुर्बानी न कंदे? यार वकार ॻाल्हि ॿुध, ॻाल्हि कुर्बानी जी न आहे, ॻाल्हि अलाह खे राज़ी करण जी। अगरि आऊं 30-40 वारो कुर्बानी लाइ छेलो वठां, उन मां थींदा 3 हिसा। हिकिड़ो हिसो थींदो मुंहिंजे पाड़ेसिरियुनि जो, जेके सभु ख़ुशि माण्हू आहिनि, केरु बि ग़रीब न आहे, पंहिंजी कुर्बानी लाइ सभिनी जानवर वठी छॾिया हूंदा। ऐं ॿियो हिसो थींदो मिटनि माइटनि जो, जेके मूंखां सभु वॾेरा आहिनि, सॼो साल गोश्त था खाइनि, खाई खाई पाॾा थी वञनि। यार उन्हनि खे कहिड़ी ज़रूरत आहे मूंखे ॿुधा? उन खां पोइ टियों या आख़िरी हिसो थींदो ग़रीबनि जो। हाणे हिकिड़ो हिसो ग़रीबनि खे ॾियां, अलाह कहिड़ो राज़ी थींदो। इन करे मूं सोचियो त इहे कुर्बानी वारा 30-40 खे ग़रीब खे ॾेई छॾियां, उनजी मुकमल ईद थी वेंदी। सोच तुंहिंजी सुठी आहे, पर कुर्बानी अलाह ताला जो हुकुम आहे, ऐं जंहिं वटि कुर्बानी करण जी सघ आहे त उनखे कुर्बानी करणु घुरिजे। ऐं जेकॾहिं तूं कंहिं हिकिड़े ग़रीब जी मदद कंदे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजे इज़त नफ़्स जो सुवाल बि ईंदो। ऐं ॿियो त कंहिंजी घर वेठे मदद करे तूं उनखे कमज़ोर ऐं डिपेंडेंट पियो बणाई। यार कुर्बानी लाइ कहिड़ो वरी ग़रीबनि खे रोज़गार ॾींदसि? साॻो ई अॼणी गोश्त जी थैली आहे, हाणे ज़रे गोश्त खां बहितर आहे की ग़रीब खे ईद कराए छॾियां। भला इहो ॿुधा त कुर्बानी ज़रूरी आहे छा? तोखे इन ॻाल्हि जो जवाबु खपे न त कुर्बानी छो ज़रूरी आहे ऐं उन सां ग़रीबनि जी कहिड़ी मदद थिए थी, त उथ हल मूं सां गॾु पंहिंजी अखियुनि सां ॾिस। बाबा हल भला कपड़ा ऐं जूता वठी ॾे। हाज़िर मुंहिंजा मिठड़ा, बसि छेलो खपे, पोइ खोड़ कपिड़ा। बाबा आऊं वांच ऐं चश्मो वठंदुसि, नंढी ईद ते तव्हां मूंखे कोन वठी ॾिनो हो। हाज़िर बाबा, जेको वणे वठिजां बसि। ठीकु आहे बाबा। माशाल्लाह अदा छेलो तो ॾाढो प्यारो आहे। केतिरे में ॾींदव? अदा सिर्फ़ु 25,000। अरे वाह अदा, तव्हां त रेट बि तमामु मुनासिबु ॿुधायो। पुट ॾिसो वठो। जी बाबा सही आहे। ठीकु आहे अदा, पंहिंजो सौदो पको थियो। ही वठो 25,000। वॾी महिरबानी अदा। अचो पुट, अचो। जी बाबा। अचो बाबा, तव्हांखे ईद लाइ कपिड़ा वठी ॾियां। बाबा वांच ऐं चश्मो। हाज़िर बाबा, जेको वणे वठिजां बसि न। हा। घंटी वठो बकरला घंटियूं 20 रुपया दाणो। घंटी वठो साईं, घंटी वठो बकरला 20 रुपया दाणो आहे। बाबा असांखे न खपे। बाबा हिकिड़ी वठो, 5 रुपया सुठी लॻंदी। हल बाबा ॾे हिकिड़ी। हाज़ुर बाबा हाज़ुर। मेहरबानी। अचो पुट। घंटी वठो बकरला घंटियूं 20 रुपया दाणो। अदा 50 जो गाॾ। जी साडियो ख़बर कीअं पई हले रोज़ी? अल्हम्दुलिल्लाह वाह, बस गंज लगो पिया, माण्हू अचनि पिया बकरा वठण, वरी गर्मी लगी पई आहे, जूस पीअण हर को अचे थो, माना शुक्र आहे, बस ईद भली थी थी बस। माशाल्लाह माशाल्लाह, चङो। महिरबानी बाबा, महिरबानी। कुर्बा गिलास खणी आ। अदा ही छेलो लतीफ़ कॉलोनी में छॾणो आहे। हज़रत रात ॾींदासीं 400 रुपया किराया थींदो।
ठीकु आहे दादा, तव्हां छेले खे रक्शे ते चाढ़ियो, असां बाइक ते अचूं था। ठीकु आहे दादा। अचो पुटु। हाणे इन छेले जे करे कंहिं ग़रीब कासाई जी रोज़ी थींदी ऐं उन खां पोइ इन छेले जी खल कंहिं मदरसे खे मिलंदी ऐं उन मदरसे में पढ़ंदड़ ग़रीब शागिर्दनि जी मदद थींदी। इहो सभु कुझु ॾिसी तोखे अंदाज़ो थी वियो हूंदो त सिर्फ़ु हिकु ढोर जी ख़रीदारी जे करे केतिरनि ग़रीबनि खे हक़ लाल जी रोज़ी मिली ऐं केतिरनि ग़रीबनि बग़ैर पंहिंजी इज़त नफ़्स विञाइण जे पंहिंजे घर में ईद जूं ख़ुशियूं कयूं ऐं मुआशिरे खे केतिरो फ़ाइदो पहुतो। उमेदु आहे त हाणे तोखे ख़बर पइजी वई हूंदी त क़ुर्बानी करणु छो ज़रूरी आहे ऐं उन सां ग़रीबनि जी कहिड़ी मदद थिए थी। हाँ यार वकार, हाणे मूंखे अहसासु थियो क़ुर्बानी जे बारे में मुंहिंजी सोच बिल्कुलु ग़लति हुई। क़ुर्बानी अलाह ताला जो हुकुम आहे ऐं बग़ैर के इल्म जे असांखे अलाह ताला जे हुकुम ते सवाल उथारणु न घुरिजे। बेशक ऐं उन खां अलावा हदीस ऐं क़ुर मां इहो साबित थिए थो। यार बस ख़बर आहे मूंखे, तूं वॾो आलिम आहीं, मां तुंहिंजी ॻाल्हि मञी, हाणे हल मूंखे छेलो वठी ॾे क़ुर्बानी। हल दा हल हल।